अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन ओपिनियन मतलब अज़ीज़ वलीकार और मैं यासिर अहमद वो स्टूडियो में जॉइन करता सीनियर तजज़ियाकार अली कल्लू साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब 27वीं तरमीम पास त थी वई आहे, का सम्झ में ॻाल्हि नथी अचे त काथे शयूं वधंदी थियूं वञनि, काथे शयूं अञा रुकियल आहिनि, कहिड़े पासे ॾांहुं 27वीं तरमीम जा जीअं पाण डिस्कस कंदा आहियूं। ॿ पासा आहिनि, हिकिड़ो आर्टिकल 243 वारो पासो, ॿियो जुडिशरी वारो पासो। पर उहो पंहिंजी जाइ ते न ते रुकियल आहे, छा आहे छा न आहे, पर वकीलनि जो एतिजाज जेको आहे उहो हले थो पियो, TTAP जो एतिजाज हले थो पियो, तहरीक तहफ़्फ़ुज़ आहे, कल्ह उन्हनि पंहिंजा मुज़ाहिरा बि कया डिफरेंट सिटीज़ में। अॼु कन्वेंशन थियल हुई कराची में, हिते पुलिस वारनि सां झड़प थी, पुलिस वारनि सां हाथापाई बि थी, पर पाण में वकीलनि जो बि ख़ासि करके पाण में बि छा बसि हिकिड़ो सदर जेके सदर आहिनि, प्रेसिडेंट आहिनि सरताज मित्रो साहब, उन्हनि माना चयो त भई न थींदो हिते, उहा लाइट बि कटाए छॾी, पर ज़ाहिर बक़ाया सभु वकील मां तक़रीबन महसूसु थियो त ॿिए साइड बीठा। न इहो त ख़बर न आहे पाण खे लाइट कंहिं कटराए छॾी वई, लाइट कन्वेंशन में ओचितो बंदि थी वई ऐं पोइ लेकिन ओवरवेलमिंग सपोर्ट हुई अॼु कन्वेंशन में। पर सवाल इहो पैदा थिए थो त छा 27वीं आईनी तरमीम जंहिंखे मुल्क जी छिका हींअर रूलिंग चाहे हू सिविलियन नॉन सिविलियन हिकिड़ी समूरी फोर्सिस गॾिजी पास पार्लियामेंट मां कई आहे ऐं जंहिंजो त छा सिर्फ़ु सिंध जा वकिला वकील हज़रात पंहिंजे मुंहुं हिकिड़ी तहरीक हलाए उनखे अंडू कराए सघंदा, इहो $1 मिलियन जो सवाल आहे। ये पाण पहिरीं बि डिस्कस करे चुका हुआसीं। लाहौर वकिला पारां कुझु थोरी घणी सरगर्मी नज़र आई, पर उहो बि हिकिड़े ॾेढ ॾींहं में वरी हाणे अहिड़ी ख़बरूं फ़िलहाल न पियूं अचनि। जेसिताईं ही मुल्की सतह ते मामिलो न जुड़ंदो तेसिताईं हिन मां को नतीजो मिलणु थोरो ॾुखियो थींदो। सिंध इम्पॉर्टेंट आहे, सिंध में ऐं ज़ाहिर ही मोबिलाइज़ेशन जेका कनि पिया वकील हज़रात, ईअं ई हिकिड़ी तहरीक जनम बि वठंदी आहे, आहिस्ते 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 पंहिंजो टेम्पो झलींदी आहे। पर जेसिताईं हिन खे मुल्की सतह जा वकील पोइ ठीकु आहे, माज़ी में बि कुझु वकील साहिबान जा पंहिंजो मौक़ुफ़ हूंदो आहे, ईअं न आहे त 100 सैकड़ो वकील हिकिड़े पेज ते हूंदा आहिनि, लेकिन हिकिड़ी अगरि हिकिड़ी हिकिड़ी साइज़ेबल नंबर में, हिकिड़े ॾिसण जोगे नंबर में अगरि मुल्क सॼे मुल्क मां वकील साहिबान इन तहरीक में शामिल नथा कनि ऐं शमूलियत इख्तियार नथा कनि ऐं सिविल सोसाइटी हिन में शामिल नथी थिए, तेसिताईं बहरहाल हिकिड़ो सवाल उभरंदो त ही छा कामयाब थींदी न थींदी। लेकिन सो क्रश करण बि सवलो थींदो न पोइ वरी वजह करे। क्रश करण बि सवलो बि ख़ैर एतिरो न आहिनि, लेकिन बहरहाल सो सिंध जा वकील हुंदस में हिकिड़ो स्टार्टर ॾियनि पिया, हिकिड़ी स्टार्ट कनि पिया शइ खे थोरो गरमाइनि पिया, पर ही मुकमल तौर ते केतिरो ही तॾहिं सघारी तहरीक सम्झी वेंदी जॾहिं सॼे मुल्क जा वकील ऐं सॼे ऐं सिविल सोसाइटी हिन में पंहिंजो रोल प्ले कनि। या आवाम जुड़ी वञे उहा त हाणे उहो ई सिविल सोसाइटी आहे। कॉल नज़र अतीक रहमान सजावल हुआ जी। अतीक साहब छा चवणु चाहींदा? ये अस्सलाम वालेकुम यासिर जी। काफ़ी साहब खां सवाल इहो करिणो हो त एकता जे हवाले सां साईं जेको स्लोगन रखियो आहे मंशा खां पाठ सिंध, अॼु चीफ जस्टिस हाईकोर्ट सुजावल पारां जेको सो हाईकोर्ट पारां सुजावल जो दौरो कयो वियो, उनमें चीफ जस्टिस चयो त सुजावल ऐं खटे ज़िले में मंशात जी रोकथाम न थी आहे, मंशा वधे बि इन करे नौजवान कैंसर में मुब्तला थी रहिया आहिनि। छा चीफ जस्टिस जी कावर खां पोइ खटे सुजावल जे एसपिन पारां मंशा जी रोकथाम लाइ को क़दम खणंदा या उहो ई मामूल बणियल रहंदो? ठीकु साईं। हम्म। साईं ॾिसो, मंशियात जे हवाले सां तव्हां ॿुधायो पिया चीफ जस्टिस साहब नोटिस वरितो ऐं बरहमी जो इज़हार कयो, जीअं तव्हां ॿुधायो पिया अब्दुल रहमान साहब, चवण लाइ IG सिंध बि चयो त ही इन जे ख़िलाफ़ एक्शन थींदो। बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त अगरि इंतिज़ामिया चाहींदी ऐं जुडिशल ज़ाहिर चीफ जस्टिस साहब अहम उहिदे ते आहिनि त थियणु त खपे, पर छाकाणि त मंशियात में एतिरो अरबे खरबे रुपए जो पैसो आहे, हिन में जेके इख़्तियारियूं आहिनि ऐं जेके बासर शख़्सियात आहिनि इलाइक़े जूं, हाणे उहे सभु गॾिजी वियूं आहिनि। कंहिं ज़माने में पाण जॾहिं ठगी ऐं मेह चोरी जा मामला थींदा तॾहिं बि पोइ जॾहिं थोरा घणा धाड़ेल गर्दी सिंध में शुरू थी त पोइ चइबो बाबा पाथारीदार, पोइ चवंदा पाथारीदार केरु आहे? चई इलाइक़े जा चङा मुड़ुस आहिनि, जेके फलाणो फलाणो चङो मुड़ुसु आहे उहो पाथारी ठाहींदा। पाथारी उनजी छो हलंदी? चोर धाड़ेल ही छो उन वटि ईंदा? छाकाणि त हुन जेको पाथारीदार हूंदो उनजी पुलिस में ऐं इंतिज़ामिया में रसाई हूंदी, त हू कॾहिं ॿधाए बि ॾींदो पुलिस खे, कॾहिं पुलिस खां छॾाए बि ॾींदो। हींअर मंशियात बि हिकिड़े वॾे स्केल ते उहो कमु थी वियो आहे।
त अगरि मूं पंहिंजे इलाइक़े में SSP मुंहिंजी ॿुधे पियो या एक्साइज़ जो माण्हू बि मूं रखायो आहे या SHO मूं रखायो आहे, त पोइ हू जेको मंशियात हले पई उन में हथु कीअं विझंदो? उहो त हुनखे झलबो न, त उनखे चइबो बाबा तोखे रखायो मूं आहे। त हिकिड़े तरीक़े सां ही जेके साम्हूं मंशियात हलाइनि पिया, जेके दुकान मतिलबु रोडनि ते रस्तनि में पाड़नि में जेके विकिणनि पिया, उहो त हिकिड़ा माण्हू आहिनि, पर हिननि जे मथां ज़ाहिर अगरि सरपरस्ती न हूंदी, आशीर्वाद न हूंदो, त ही नथा हलाए सघनि। ऐं आशीर्वाद चङे मुड़ुस जो तेसि ताईं कारआमद आहे जेसि ताईं पुलिस नार्कोटिक्स वारा ही सभु इदारा हुन जे चए आखे में आहिनि। सो थियणु त खपे, ऐं एॾो मुश्किल बि न आहे। ही त 10-15 हाणे सजावट ठठे में सभिनी ख़बर हूंदी त केरु इहो मिनपुरियूं ऐं आइस ऐं ही सभु शयूं केरु पियो करे। करण ते अचनि त 8-10 माण्हू ॿधी छॾींदा त मसलो ख़तमु थी वेंदो। त उहे 8-10 ॿधी छॾींदा जेसि ताईं मथियां वारा न ॿुधंदा त ॿिया 8-10 क्रिएट थी वेंदा। न, ही 8-10 जेके आहिनि मवाली ऐं हू रोडनि वारा न, ही जेके नंढा नंढा हिकिड़ा सोल डिस्ट्रीब्यूटर हूंदा, ॿियो हुननि जा सब डिस्ट्रीब्यूटर हूंदा, यानी कि मीरपुर भटोरो कंहिंखे ॾिनल हूंदो, कंहिंखे दड़ो कंहिंखे ॾिनल हूंदो, ईअं जेके विरहायल, त इहे 8-10 माण्हू खंभिजी वेंदा, पोइ जेसि ताईं ॿिया पोइ हथु विझण में थोरो सोचींदा ऐं गोडाउन रहण, पर इहे थिए न, इहो मूंखे मुश्किल लॻे थो। न हाणे त खैर इहो हिते सभु कुझु ई हाणे त ठहे थो, हाणे त का ॿाहिरां बि शयूं नथियूं अचनि, हाणे त बादशाह जे हवाले सां सभु कुझु हिते ई था ठाहे वठनि। ऐं कपिजे हैदराबाद में त हू जेके ही ईंदी आहे खजी जी छा गुठली छा चवंदा आहिनि, मूंखे कंहिं चयो त उहा ईंदी आहे ऐं उहा इस्तेमालु थींदी आहे हिन गुटके में ऐं मैनपुरी में, माना सुपारी जे ऑल्टरनेट तौरु। हाणे सोचो ही माण्हू छा ज़हर न पिया खाइनि। या काफ़ी त न कुझु घणो कुझु आहे। अच्छा पर ज़रा पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई, ज़रा 27वीं तरमीम आहे, हुन ते का न का शोर शराबो हले थो पियो, किथे न किथे हले थो पियो। जीअं पाण कल्ह बि डिस्कस कयोसीं त इहो जेको अचानक सां कॉल थियो आहे सेनेट ऐं नेशनल असेंबली डिस्कस, अञा बहस मुबाहिस हुन ते शुरू न थियो आहे, पर तरदीद बि न थी आहे त को इजलास नथो थिए या चारो थो थिए, माना इजलास इज़ स्टिल गोइंग ऑन। पर हाणे छा थिए थो छा नथो थिए इहो पाण कल्ह बि डिस्कस कयो। किथे न किथे ॼण माना अंडर ॼण हालांकि 27 थी वई आहे, सभु कुझु थी वियो आहे, पर ईअं महसूसु थो थिए ॾाढो क्वेश्चन मार्क अञा ताईं किथे न किथे आहे मोची। ॾिसो, मूंखे हैरत थी, कल्ह सॼो ॾींहुं सभिनी टीवियुनि ते ख़बर हलंदी रही त 27 तारीख़ ताईं ते क़ौमी असेंबली ऐं सेनेट जे इजलास लाइ समरी मूव थी वई आहे। पर अॼु मां ठाहे मूंखे पाण कल्ह के डिस्कस कयो त छा इहो इजलास, छा थी सघे थो समरी कैंसिल थी वञे, अहिड़ी ख़बर का ख़बर न आहे। लेकिन अगरि 27 तारीख़ ते इजलास थिए पियो क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो हिकिड़े ॾींहं ते घुरायो वियो आहे, त मूं कल्ह बि जीअं तव्हां गुज़ारिश कई त मूंखे नथो लॻे त 27 जो इजलास 28 तरमीम लाइ, मूंखे लॻे थो 27 तरमीम में ई वरी कुझु चेंजिस थियणियूं आहिनि। और छा चेंजिस आहिनि रेटिन जी त साम्हूं ई आहे, साम्हूं अचनि त ख़बर पए। लेकिन कुझु त पचे पियो वञी। ईअं अक्सर थींदो आहे त इस्लामाबाद में इक़्तिदारी हल्कनि में कुझु काफ़ी पाण दफ़े ॾिठो आहे, पाण बि ॻाल्हाईंदा रहियासीं त यार कुझु पचे पियो, पोइ ओचितो शइ कुझु न झलक थी वेंदी आहे। तंहिंजो मतिलबु इहो न आहे त उहो पची न रहियो हूंदो आहे, पर पोइ विच में पाण में नानी वेड़ो थींदो आहे त बाबा न पाण में न विढ़ो, पाण में ठही वञो, ही कयो हू कयो, पोइ हू 804 अची वेंदो, ही थींदो, जेको पोइ मुख़्तलिफ़ जवाज़ ठहण जा मिली वञनि था। हींअर वरी मूंखे लॻे थो पचे पियो, ऐं हुन में जेको बुनियादी कारण आहे त सोचूं उहो मौजूदु आहिनि त NFC में हर सूरत सूबनि खां पैसा वठणा आहिनि, माना लीगली प्रॉपर हिकिड़ो NFC जो हुन सूरत में। जी हर सूरत वठणा आहिनि। हा हा मतिलबु इहा शायदि सोच पुख़्ती थी वई आहे त बाबा हीअं कमु कोन हलंदो त सूबा हेतिरो 57.5% चवनि था त जेके हुन में NFC में रिक्वायरमेंट्स ऑफ शेयर आहिनि न, उन में बि चेंजिंग कई वेंदी, त जेको माना आबादी जो तनासुर 80% आबादी जो तनासुर आहे, 10% बैकवर्डनेस जा पॉइंट्स आहिनि, त पोइ चवनि था त भई पोइ ईअं त पोइ हर जेका पार्टी पंहिंजे सूबे में आबादी बि वधाईंदी वेंदी ऐं बैकवर्ड बि रखंदी वेंदी, त जीअं शेयर वधीक मिले। ॾिसो, ही क्राइटेरिया जेके हुआ इन ते त पहिरीं बि झड़ो, ऐं सिंध हमेशह चवंदी त भई इहो कहिड़ो सिर्फ़ु आबादी ते क्राइटेरिया न हुजणु खपे। हाणे 80% आबादी आहे बकाया जेको आहे। पोइ ही वेटेज इना विया
त भई किथां उपत केतिरी बि थिए कहिड़े सूबे मां त ज़ाहिर आहे 5% आहे सिर्फ़ु। हा, लेकिन बहरहाल उनखे पहिरीं त उहो बि 0% वेटेज हो। 0 त ही सभु गेम जेका थींदी, ॾिसो माण्हू अक्सर इहे सुवाल उथारीनि था त भई कैसर बंगाली जहिड़ा बि ॿिया बि, त यार अगरि तव्हां सूबनि जो शेयर घटि कंदो त पंजाब जो शेयर घटि थींदो न, पंजाब जो बि त थींदो न, त पंजाब रड़ छो नथो करे? त कंहिं ॿिए माण्हू चयो त भई पंजाब छो रड़ करे? अगरि हुनखे ही क्राइटेरिया आबादी वारो वरी वधाए छॾी उहो ई रखनि। ऐं अ, पर जेको फेडरल जो बि पैसो अचे थो उनजो बि ॻच हिसो त पंजाब में ई ख़र्च थिए थो न। यस जनरली। इनडायरेक्ट वञे थो, उहो लाहौर वाया लाहौर ख़र्च नथो थिए पर वाया इस्लामाबाद ख़र्च थिए थो। त बहरहाल सो इहो हिकिड़ो जेको पचे पियो मामिलो इहो बि पचे पियो, ही जेको मादनियात वारो इशू आहे, माइंस एंड मिनरल्स जो, असीं हेतिरी सारी कमिटमेंट्स करे आया आहियूं त साईं असीं रेयर मिनरल ॾींदासीं, ही कंदा, अमेरिका खे एतिरा सारा असां आसरा ॾिनल आहिनि। पोइ ही इशू जेको आहे पाणी वारो, कैनाल्स वारो, इहे सभु पचनि त पिया इस्लामाबाद। ऐं जेके माण्हू इहो चवनि पिया त पीपल्स पार्टी लाइ ॾुखिया फ़ैसिला करण जो वक़्तु अची वेंदो, ही जेका ॻाल्हि आहे न, जेका ही सूबनि वारी, ही शोशो था छॾी, ही हिकिड़ो भउ था ॾियारी। बेसिकली जे पोएं भेरे बि इहे सभु ॻाल्हियूं करे 27 तरमीम ऐं 243 ऐं ही सभु मञाइणो हो, त पोइ सभिनी माठि करे चयो त अच्छा असां 18 तरमीम रोल बैक थियण न ॾिनी। उहो जेको बिल्कुलु स्क्रिप्टेड हो न, पाण त इहो स्क्रिप्टेड पाण डिस्कस कयो त पहिरें ॾींहं खां ई पाण चयो पियो त ही स्क्रिप्टेड आहे सभु कुझु। हींअर बि मूंखे लॻे थो, हा, बाक़ी ही जेको बल्दियाती निज़ाम आहे, यस, इन ते संजीदगी तमामु घणी आहे, NFC ते संजीदगी आहे, माइंस एंड मिनरल्स एंड पाणी, इहो इशूज़ आहिनि। पहिरीं माना पोइ काथे ज़ाहिर आहे त एग्रीकल्चर। अगरि ॾिसो, अगरि पोइ असांजा जेके इख़्तियार धणी आहिनि, ही जॾहिं सेटल करे वठंदा पंहिंजा ही मामलात इन एंड ऑफ नवंबर ताईं, ज़ाहिर आहे नोटिफिकेशन्स बि जारी थी वेंदा सभु कुझु, त पोइ उन्हनि जी तरजीह इन्हनि ॻाल्हियुनि ते हूंदी। पोइ उन में अगरि का बि पार्टी जंहिंमें एक्सपेक्टेड आहे त पीपल्स पार्टी लाइ सिंध में फेस सेविंग न रहंदी, अगरि हू NFC ते या हिननि शयुनि ते अगरि को पंहिंजी लचक ॾेखारे थी, त इन्हनि जो त ज़िक्र मिसाल के जमहूरियत में बि कोन्हे, त पोइ कीअं जस्टिफाई कंदी? त जस्टिफाई न करे सघंदी, तंहिंजे करे उनजो मञणु हुन लाइ मुश्किल हूंदो, नामुमकिन त दुनिया में का शइ न आहे। ऐं ईअं बि न आहे न त जीअं मौलाना फज़ल रहमान ते इल्ज़ाम लॻे थो त हिकिड़ो माण्हू ॾेई वञी वोट ॾेई आयो त पोइ मौलाना फज़ल रहमान जी पार्टी हुनखे ज़्यादा कुझु चयो बि कोन, ईअं बि न अच्छा, हीअ तव्हां ॾिसो त हिन में जेको नंबर गेम जो हिसाबु आहे त भई पीपल्स पार्टी न हूंदी त कीअं तव्हां आइन में तरमीमूं कंदो, त के ही जेके तव्हां हिननि खे ॿुधो अगरि कॾहिं, त हिकु ॿ क्लिप्स ॿुधियूं आहिनि, ही जेके असां सघारी कुवतनि जा वेझा दानिश्वर आहिनि, त भई हिन तरमीमनि में बि ॿिया माण्हू बि अञा इज़ाफ़ी मौजूदु हुआ। यस। ही त सिर्फ़ु ॿिनि माण्हुनि जी ज़रूरत पई सेनेट में न, त सेनेट में ॿिया बि मिली वञनि हा। छा चवनि था एक्स्ट्रा असां वटि स्टैंड बाय ते? क़ौमी असेंबली में बि एक्स्ट्रा हुआ। हा, स्टैंड बाय। त सुभाणे पीपल्स पार्टी मां बि अगरि हथु कढी मिसाल खां सवा बि अगरि ज़रूरत पई त शायदि PTI मां बि कुझु माण्हू अची वेंदा, थी सघे पीपल्स पार्टी मां कुझु माण्हू ज़मीर जी आवाज़ ते वोट ॾेई हलिया। पर ज़ाहिर पूरी सभु इहे सही कुझु शयूं आहिनि जेके इन टर्म्स ऑफ पॉलिटिक्स माने रखनि थियूं, कुझु शयूं आहिनि जेके इन टर्म्स ऑफ जनरल अवाम सूबे खे माने रखनि थियूं पियूं। कॉलर वठी अचूं, ज़ाकिर अली खरोई मां। जी जी शर साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलामुअलैकुम साईं मुंहिंजा। वालेकुम सलाम साईं। साईं अली काज़ी सर खे मुंहिंजे तरफ़ां सलाम ॾिजो। सर, अली काज़ी जे सुवालु आहे त मां इहो रिक्वेस्ट कयां पियो त अलहमदिल्ला टाइम न्यूज़ ते अली काज़ी साहब जे जेको आहे पंहिंजे चैनल ते अली गो खनमार साहब तमामु हिकिड़ी मोट ॾिनी आहे। जेके ॿिया सरदार आहिनि उहे हिन वक़्त ताईं माना मोट या कॉन्फर्म बि न कई अथनि। अली काज़ी साहब खे मां इहो रिक्वेस्ट कयां पियो त माना तव्हां बि इन थोरो काफ़िले जीअं जेको आहे त सुठो हिकिड़ो मैसेज बि सोशल मीडिया ते अपलोड कयो, ऐं हुन खां अलावा कुझु इन इशू ते बि तव्हां जेको आहे त इन लाइव जे ज़रिए ते बि जेको आहे त माना ॻाल्हायो काफ़िले ते। जीअं मिसाल तौरु तमामु बहितरीनु साफ़िन जेको आहे त ज़बरदस्त कमु कयो हुयो। अली गो खनमार बि तमामु तारीख़ ॾिनी आहे, मोट न, पर ॿिनि जेके घुटी सरदार आहिनि उन्हनि माना जेको आहे त तारीख़ जी माना का अहिड़ी कॉन्फर्म या वग़ैरह न आहिनि कई। इहो साईं वटि अली काज़ी साहब जे अॻियां सुवालु पेश कयो आहे। जी।
ठीकु साईं। हीउ जेको घोटकी में थिए पियो, हा, हीउ जेको माण्हू साईं असांजी दुआऊं ऐं जेका बि असांखां दुआऊं था सां गॾु अलाह करे त ईअं अमन थी वञे, वक़्ती तौर ते थी बि वेंदो, छाकाणि त तव्हां जेके इलाइक़े जा माण्हू आहियो, इहे हिननि मोहतारनि वटि वञो पिया, हीअ तव्हांजो मोट बि ॾियनि पिया, पर छा चवनि, मोट न ॾियनि त छा चवनि, त न असांखे बसि खून रेज़ी खपे ई खपे यार, लामो अला। सो लेकिन छा इहे इंसान चलो आख़िर में हिकिड़ो जिरगो थींदो शर साहब, पोइ हुन में ॾोह ॾंड रखबा, पोइ 50 लख हुन ते, पोइ 10 करोड़ हिन ते, पोइ 2 करोड़ हुन धुर ते, ठीकु आहे, अलाह करे थी वेंदो, हिकु हिकु भाकरूं मिठायूं इहे थी वेंदियूं, उमेद आहे संग चटी न ॾिनी वेंदी, पोइ गारंटी कहिड़ी आहे त 6 महीननि खां पोइ, साल खां पोइ, 2 सालनि खां पोइ वरी न उभरंदो। हीअ असां अर्ली 90s में, 90 जे शुरू वारे ॾहाके में ओचितो ओचितो असां ॿुधो त उॼण कलेरी हिते राणीपुर ऐं हिन पट्टी में ख़ैरपुर वारे में, कल्ह वरी ख़बर पड़ी त उते जी हाँ। केतिरा फ़ैसिला थिया। सो इहो शिकारपुर जो मिसाल वठो, छा इहो ख़ुदि असांजे माण्हुनि खे इहो डिस्कस करणु खपे, डिबेट थियणु खपे त छा दाइमी अमन हिननि जिरगनि जे ज़रिए थी सघे थो। आऊं इन बहस में नथो पा, थी सघे थो केरु मोट में चए त काई साहब पोइ तूं ॿुधाए कीअं दाइमी अमन थींदो, त पोइ असांजी अदालतनि में त किसो जेको आहे उहो 50 साल हलंदो, उहा ॻाल्हि बि ठीकु आहे, लेकिन क्वेश्चन इहो आहे त जंहिं शइ खे तव्हां मुतबादिल सम्झो था, हू तव्हांखे वक़्ती सुकून त ज़रूरु मिले थो, ऐं माण्हू जेॾी महिल सूरनि में हूंदो आहे, माण्हू कुटिजनि पिया, कुंधर कुसजनि पिया, त माण्हू चवंदा यार फ़िलहाल त भला जान छुटे, ऐं हुन ते इनकारी न आहियां, ऐं नथो चाहिए न थियणु खपे, ऐं मुंहिंजी दुआऊं आहिनि त अलाह करे त को बोतार वेहनि पाण में किसे के वक़्ती तौर ते टारीनि, पर इहो शर साहब ज़रूरु सोचिजे, सिंध जा माण्हू सोचीनि त छा हिकु दाइमी हल आहे, दाइमी हल कानून जी हुरानी आहे, बसि राणो जॾहिं थिए तेसि ताईं भले माण्हू सुख जो साथ पटी न भला। कौन साहब कुर्बान अली चाचड़ घोटकी मां जी चाचड़ साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम साईं। साईं मुंहिंजो निका हिसाब सुवाल इहो आहे, जिते मुल्क में जेको न गुरबत, बेरोज़गारी ऐं अहिड़ा कई बि ॿिया पंहिंजे मुल्क में इलाही जेको न पंहिंजा मसइला हलनि था पिया, क़ौमी असेंबली हिकिड़ो बिल पास कयो आहे, जेको जेकॾहिं को बि हस्बैंड जेको आहे पंहिंजे मुड़ुसु घर वारी खे टमाट हणंदो त हुन ते ₹1,00,000 ॾंड ऐं 3 साल सज़ा हुनखे ॾिनी वेंदी जेको आहे। तव्हां इन खे कीअं था सम्झो? जी कॉलर वठी खां चला त मीरे जा स्टाल पर टन ॾियां वञो जी ठाकुर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम हुजे तव्हांखे काई साहब काई साहब NFT अवार्ड 28 तरमीमूं ही कटौतियूं तुंहिंजो वफ़ा पैसो घटि आहे, सूबर में घणो आहे, इहे ॻाल्हियूं ठीकु आहे न, पैसे खां सवाइ मुल्क कोन था हलनि, पर हीअ करे जेके अरबे रुपयनि जी 5,700 अरब रुपयनि जी जेका करप्शन IMF जेको ही डिनाए बि कोन था करे सघनि, त उहा रिकवर की रही फंड वठनि सभु वठनि, पर हीअ एतिरे करप्शन खे कीअं रोकी रहा, हिकिड़े ते इतना वठी छॾी आहे, सुप्रीम कोर्ट ख़तम थी वई है, आइनी अदालत जा जज जेके आहिनि फ़िलहाल त वज़ीर आज़म साहब पाण मुक़ररु कंदो, उहे ई हुनखे वरी 65 मां 68 साल हुनजी एज आहे, उहे 5 साल उहे हली वेंदा हलिया, पोइ इहो कीअं पाकिस्तानी कंहिंजा लिकल त कोन्हे कंहिं वटि केतिरी इक़्तिदार में अचण खां पोइ इहो एग्ज़ाम कीअं थींदो, इहे पैसा के पाकिस्तानी क़ौम जा आहिनि कि वापसि ईंदा, हिकु ग़रीब जी चोरी में 2.5 साल थियो जेल में पियो आहे ख़ान साहब, ऐं इहे हेॾियूं वॾियूं जेके चवनि करप्शन ऐं चोरियूं आहिनि, इहे फॿी वेंदियूं, हुननि खे बि कानून कोन्हे, आइन कोन्हे, अदालतूं कोन्हे, त मिलियल आहिनि, जॾहिं पाण सां मुक़ररु कनि त पोइ ई इंसाफ़ केरु कंदो साईं? ठीकु साईं। साईं पहिरीं अॻु में छा चयो चाचड़ साहब ते चाचड़ साहब कानून कहिड़ो पास थियो आहे? डोमेस्टिक वायलेंस जो कानून आहे न जेको साईं चवंदा, त माना इहो डोमेस्टिक वायलेंस साईं हुनखे ॾाढो नंढिड़ो पजाम पर चवंदा, त माना अगरि चपाट हणिजे कंहिंखे त माना वारी खे त पोइ माना हुन ते सज़ा आहे, इहे कीअं था ॾिसो? अच्छा चाचड़ साहब, मिसाल तव्हां पंहिंजे पाड़े वारे हिकिड़े मर्द खे या होटल ते चांहि पिया पीओ, उन मर्द खे तव्हां चमाट हणंदो, उहो ॾोह आहे या न आहे? जेको माण्हू वेठो आहे तव्हांखे चंबो हणी कढो या मुक हणी कढोसि, त ॾोह आहे या न आहे?
हाणे कोन को ताज़ीर लॻंदी हूंदी, कानून जी का न का शिक अप्लाई थींदी हूंदी, त उहा जेका घरवारी आहे उहो बि इंसानु आहे, त उनखे तव्हां कीअं धकड़ंदो ऐं हुन ते छो न थियणु खपे? मूंखे ख़बर नाहे त 1 साल सज़ा आहे या 10 साल सज़ा आहे, मूंखे ख़बर नाहे। लेकिन जेतिरी सज़ा के मर्द खे थप्पड़ हणण जी आहे, ऐं अगरि घरवारी मुड़ुस खे थप्पड़ हणे त हुन ते बि सज़ा थियणु खपे। ज़ाहिर आहे, ज़ाहिर आहे। देखिए क्वेश्चन इहो आहे त इन में आउं कीअं थो ॾिसां जो छा सुवालु आहे? आउं त हुन मर्द खे जी मर्दानगी खे क्वेश्चन कयां थो जेको औरतुनि ते हथु खणनि था। हेॾा ॾाढा मुड़ुस आहिनि त पाण जहिड़नि सां विढ़नि, ज़ाहिर आहे, जी, हेड़नि सां छो था विढ़नि? जेके ॿारनि खे कुटीनि था, जेके पंहिंजी औरतुनि खे कुटीनि था, त हीअ त मुंहिंजी घरवारी आहे, माने ॼण प्रॉपर्टी आहे ॼण। न्याणियुनि खे एवज़े में ॾेई छॾीनि था, ही था कनि, हू था कनि, त नॉनसेंस ॻाल्हि आहे। हिन में बिल्कुलु कानून त कानून आहे। अगरि कंहिंखे बि थप्पड़ हणंदो जी हा, ऐं हू अगरि फरियाद करे, हा, सो इन में त मुंहिंजो ओपिनियन छा आहे त ज़ाहिर कानून जी भनकड़ी करे उनखे सज़ा मिलणु खपे। जी हा, इन में को मुड़ुस माण्हू थियण जी त काई ॻाल्हि न आहे न। औरतुनि ते हथु खणण में मुड़ुस माण्हू आहिनि, औरतुनि ते छपरनि वटि ॾेई चइजे त मां वञी माई खे कुटे आयो आहियां, वाह वाह। छूटल आहे, छो खपे हेॾे? हा, इन में सही असीं मुड़ुस माण्हू थी वञूं था, मर्द जेके। अच्छा साहब, मी साहब ॾिसो, पाणे तव्हां ॻाल्हि करे वियो त कुझु कोन थींदो, जी हा, बसि ॻाल्हि त एतिरी आहे जेका तव्हां कई त वाक़ई में त, लेकिन आउं इएं सम्झां थो त हाणे पाकिस्तान में करप्शन जो मामिलो, हाणे तव्हांखे पैसा ॾियण वारा बि चवनि पिया। यस, पहिरीं असां अंदरि ई ॻाल्हियूं कंदा हुआसीं, असांजी मीडिया ॻाल्हि कंदी, पोइ चवंदा मीडिया विकाऊ आहे, पोइ मीडिया हीअं आहे, पोइ अलिफ बे, या कोई ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जहिड़ा कोई इदारा को ॻाल्हि करे वठंदा, ब्लैकमेलर इन ग़लति पोइ हलाइनि था पिया। NGOs खे हिनखे हुनखे चइबो पियो ब्लैकमेलर, हा, IMF खे त चओ ब्लैकमेलर, हा, चओ, जी हा, ठीकु आहे। त इन करे आउं सम्झां थो त जीअं FATF खां पोइ कुझु न कुझु कानून साज़ी करणी पई, छाकाणि त हू FATF में असीं ग्रे लिस्ट में हुआसीं, हू ब्लैक लिस्ट थियण जो असांखे ख़तरो हो, जंहिंखां पोइ मुल्क डिफॉल्ट करे वञी आहे, त पोइ वारो वारो थी वियो, ठक ठक कनि। ठक ठक थी वियो, कानून साज़ी थी, ऐं कुझु न कुझु ज़मीन ते बि थियो, त मनी लॉन्ड्रिंग जी जेको मुफ़्त जो माल सम्झो पियो वियो, हुनजे करे डॉलर बि हेठि मथे थियो पिए, कुझु न कुझु वठ पकड़ थी, हुंडी ते थोरो घणो थियो, ही सभु कुझु थियो, त करप्शन ते बि कुझु न कुझु त लेपापोती करणी पवंदी, पर छा सिर्फ़ु फेडरल लेवल ते थींदी या प्रोविंशियल लेवल ते बि थींदी, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे लेवल ते बि थींदी, इहो हिकिड़ो सुवालु आहे। लेकिन ज़िक्र हाणे तव्हांखे पैसा ॾींदड़ कनि पिया, ज़िक्र पाकिस्तान में ह्यूमन राइट्स जो जेको ज़िक्र आहे, हाणे तव्हांखे यूरोपियन यूनियन करे पई, यस, जंहिंसां तव्हांजी एक्सपोर्ट मशरूत आहे, यस, त कुझु न कुझु लेपापोती थींदी, पर अहिड़ो को अहिड़ी का ख़ुशफ़हमी मूंखे कोन हुई जो सुभाणे खां जेको आहे उहो बसि गुल गुज़ार थी वेंदो, फेयर ऐं मैरिट ते शयूं थियणु शुरू थींदियूं, प्रेस आज़ादु थी वेंदो, जेतिरी हींअर प्रेस सां जुठ आहे, मीडिया खे जेतिरो दॿायो पियो वञे, त इहे सभु शयूं जेके आहिनि, ही को ओवरनाइट चेंज कोन थींदियूं, अहिड़ी मीर साहब मूंखे को ख़ुशफ़हमी न आहे, लेकिन कुझु न कुझु मतां, छाकाणि हाणे जेके पैसा सेठ पैसा ॾिए पियो, उहो चए पियो त बाबा सुधरो, या कुझु थिए बहितरी, हा, छो जो मथे वेरे इहे टर्म्स रखी छॾींदो, हा, इहे जेके रिपोर्ट में शयूं ईंदियूं मथे वेरे टर्म्स थी वेंदियूं, कॉल हिन सां गॾु अब्दुल्ला चांडियो, काज़ी अहमद मां, जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? जी, वालेकुम। काश साहब का इहो सुवालु आहे त छा असांजे सिंध में नवाबनि ऐं सरदारनि जी हुकूमत आहे या की ग़रीब ऐं आवाम जी हुकूमत आहे? जेकॾहिं आवाम जी हुकूमत हुजे हा त 15 तारीख़ जॾहिं गवर्नमेंट ऐलान कयो हो त नवंबर में शुगर मिलूं हलंदी, नवंबर में उहे शुगर मिलूं कोन हलियूं, यानी इन मां साबित थियो त उहे ॾाढा आहिनि। उहे चवंदा आहिनि त जेकॾहिं कंहिं ॼार खे इहो मच्छर अचे त फांसी पए ऐं हाथी अचे त उनखे खयों वञे, ऐं वरी ख़ुदि हुकूमत उन्हनि खे 26 तारीख़ ॾिनी आहे, 26 तारीख़ उहे ईंदा, वरी ॾींदा की इन खां हे वञी दिसंबर में कंदा, पर ख़ुदा आवाम जे लाइ कुझु सोचे, हिन आवाम जे लाइ कयो छा आहे? 27 तरमीम उन में बि हिननि खे फ़ाइदो, जेके बि आहिनि हिननि जा उन्हनि खे फ़ाइदो, उस्तादनि खे लचूं, अॼु लचूं खाइनि थिया वसीलनि खां, त हिननि जी इहा हुकूमत आहे, अहिड़े नमूने सां पाकिस्तान कीअं ग्रोथ कंदो या पाकिस्तान जी ज़वाल जो को वक़्तु अची वियो आहे? महिरबानी साईं। ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉल आहिनि, उस्मान ॾह टीमा,
जी साहब छा चवणु चाहींदा? सर उस्मान प्यार अर्ज़ कयां पियो ततावी आईनी तरमीम ते हिकिड़ो बहस हले पियो हिकु अहिड़ी तरमीम अली पाक जेका मुंहिंजो सुवालु आहे त हिकु अहिड़ी तरमीम जेका वाज़े मुशावरत खां सवाइ तकिड़े तरीक़े सां आंदी वई आहे ऐं जेका न रुॻो पार्लिमानी बालादस्ती पर वफ़ाक़ी ढांचे ते बि गहरा असर छॾण जी सलाहियत रखे थी। सवालु इहो आहे त जॾहिं अवाम महांगाई रोज़गार ऐं बुनियादी सहूलियतुनि लाइ परेशान आहे तॾहिं हुकूमत खे आइन में अहिड़ी मुतनाज़ तब्दीली जी ज़रूरत को महसूस थी छा वाक़ई क़ौमी मुफ़ाद ख़ातिर में हो या सियासी मुफ़ाद अॻियां थो पियो वञे। चांडे साहब वाकई में वॾी ज़्यादती आहे त ऐं तव्हांजी ॻाल्हि सही आहे त बेवस आहे सरकारी इदारा 15 नवंबर ते शुगर मिल्स खे स्टार्ट थियणो अने सवाइ हिकिड़ी अधु हुन जेका सवाइ चिमनियूं त ॿारियूं अथनि स्टार्ट ऑपरेशनल थी वञनि शुगर मिल्स पंजाब में बि नथी थियनि अॼु मरीन नवाज़ कुझु शरीफ़ न कुझु साहिब थी वञनि। हा 2 अलाए 3 थी अथनि अॼु मरीन नवाज़ शरीफ़ साहिब कावड़ कनि बीह अथव हे छा चकर आहे चवनि। उते कावड़ त कनि पियूं न हिते त असीं कावड़ बि नथा करे सघूं हिते त शुगर मिल्स त कावड़ बि नथी करे सघिजे जी हा केरु कावड़ करे So, हिते शुगर मिल्स जेको वणे कंसर्ट चांडे साहब आबादगारनि खे बि ज़ाहिर कमंद हिकिड़ी सुठी कैश क्रॉप आहे मतिलबु हिकिड़ो पैसा ॾींदड़ पर हुनजी वेट केतिरो आहे ख़र्चु आबादगारनि जो थिए थो हाणे हफ़्ते टंगियो वेठा आहिनि त जॾहिं सेठ साहिबान खोलीनि शुगर मिल ऐं पोइ हिननि खे रेट मिले अञा त इहो त झोड़ो अञा बाक़ी आहे इहो त अञा जहिड़ो बाक़ी आहे त भई रेट छा मिलंदो यस अञा त सिर्फ़ु आबादकार जनता रुॻो खोलेनि त इंडियन जारी कनि त असीं वरी पंहिंजी ज़मीन आजी कई यस त हिते त ज़मीन ई आजी न बीहे थिए ऐं पोइ ज़ाहिर कमनि सुके पियो Yeah. कमनि सुकंदो त ज़ाहिर हुनजो रेट घटि मिलंदो सो हिकिड़ी मूं चयो न सर इहे सभु शयूं दुनिया में सरकार रेफरी हूंदी आहे उहो सीटी वॼाईंदी आहे त को बि रांदीगर अगरि फाउल करे पियो बेईमानी करे पियो त हिते हिते प्लेयर कहिड़ा आहिनि हिते प्लेयर आहिनि आबादगार प्लेयर आहिनि शुगर मिल्स हिन हिन हद ताईं पोइ अॻिते हली होलसेलर्स बि अचनि था पोइ रिटेलर बि अचनि था इहे सभु बात जी ॻाल्हि हिन गेम में आबादगार ऐं शुगर मिल्स प्लेयर्स आहिनि दोत केरु पियो करे बेईमानी केरु पियो करे ऐं रेफरी जेको आहे उहो के ज़रूरी कम सां मसरूफ़ आहे उहो बसि हाणे रेफरी किथे रेफरी खे पाण कढी छॾींदा ॿाहिरि हा ॻाल्हि सभई आहे सो बाक़ी पोइ पनिहार पयार साहब साहब ओके सॉरी पनिहार साहब जेका आहे उस्मान साहब आहे त हू सिंपल ॻाल्हि आहे 27 आइनी तरमीम हिन में मुल्क मतिलबु आइनी कोड सां मुल्क जो छा मतिलबु हुन सां कहिड़ो जेको आहे तव्हांखे घोटकी में को फ़र्क़ु पियो या मूंखे कराची में पियो या कंहिंखे जेल में या बन्नू में पवंदो सवाल इहो आहे त हू ठाहिणी ई छाकाणि त जुडिशरी मां हाणे वरी हुननि खे को धप आई पए त शायदि कुझु गड़बड़ न थी वञे त हुननि पंहिंजो हिसाबु ठीकु करे छॾियो आर्टिकल 243 हिकिड़ो आर्मी जी पंहिंजी कमांड जा हुननि पंहिंजा मामलात कया हिन माण्हुनि जो छा वञे आम माण्हू जो छा वञे छा कुझु बि न जेके ॿिया इशू पर थींदो सिर्फ़ु इहो आहे यासिर त जॾहिं तव्हां आम माण्हुनि जी ज़रूरतनि खे पूरो कंदा आहियो आम माण्हू तव्हां खां नाराज़ न हूंदा आहिनि त पोइ तव्हां ते एतमाद हूंदो आहे यस हिते छाकाणि त माण्हू पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में बि नाराज़ आहिनि किथे खंडु वञी पहुती आहे अॼु बि खंड जे रेट वञी तव्हां ॿुधो Yes, किथे वञी पहुता आहिनि 200 above त न आबादगार खे फ़ाइदो थियो न आख़िर में कंज़्यूमर खे फ़ाइदो थियो न पाकिस्तान खे फ़ाइदो थियो छाकाणि त शुगर असां इम्पोर्ट बि कई आहे असांजो डॉलर बि ख़र्च यस टिनी स्टेक होल्डर्स खे नुक़सानु थियो सवाइ शुगर मिल्स ऐं जेके मिडल मैन हूंदा त मूंखे मिडल मैन खे बि एतिरो न थियो आहे दफ़े ॿुधो आहे रुॻो शुगर मिल्स कमायो आहे छा शुगर मिल्स खे एक्सपोर्ट करणु ॾिनो वियो त महांगाई पंहिंजी जाइ ते आहे मिसमैनेजमेंट पंहिंजी जाइ ते करप्शन त करप्शन आहे सो द पॉइंट इज़ त माण्हू हिननि खे बि भोॻे पियो थी सघे त इहे सभु एतिरा सुख हुजनि आहे जो माण्हू चए ठीकु आहे भले कंदा रहो 27 कयो 28 कयो कंदा रहो जो करिणो अथव करे जो आईनी अदालत ठाहिणी अथव न ठाहिणी अथव क्रेडिबिलिटी हूंदी आहे त इदारा सही कमु कंदा ॾिसी करे हिते त इहो ई मसइलो हाणे FCC जेका ठही आहे फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट उन पाण जेको आहे उहो 5 जजिस जी इंट्रा कोर्ट अपील जेका दायर थियली सुप्रीम कोर्ट में उहा खणी छॾी ॿुधणी लाइ फिक्स करे छॾी 5 जजनि ई वरी प्ली फाइल कई आहे सुप्रीम कोर्ट में बाबा असांजी इहा अपील एॾे काॾे हली वई न त उते त हाणे हर शइ केरु वञे थो सुप्रीम कोर्ट में त उते त रजिस्ट्रार चए थो बाबा आइनी मामिलो आइनी अदालत ते वञो सर इहो त ॾिसो एट दिस पॉइंट इन टाइम अॼोकी तारीख़ में त लॉ ऑफ लैंड आहे न आइनी अदालत
तव्हांजे PTI जा चेयरमैन बि बैरिस्टर गौहर बि चवनि था साईं आईनी अदालत जो बाइकआउट न करणु खपे, असांखे पाण बि पेश पियो हिकिड़े केस में बतौर वकील। त लॉ ऑफ लैंड त आहे न। हाणे अगरि त जॾहिं सुप्रीम कोर्ट वटि हाणे इख्तियार ई न रहिया आहिनि ऐं इख्तियार आईनी अदालत वटि हलिया विया आहिनि त सुप्रीम कोर्ट कीअं ॿुधंदी? सुप्रीम कोर्ट में इख्तियार आहिनि न आहिनि इहा त हाणे सवाल। हाणे इहो बहस आहे, इहो ई त बहस आहे। इहो केरु ॿुधे त फ़ैसिलो थिए न। उहो आईनी बेंच जो एतिरो चिकचिका थी बसि टिका दलील हलिया, उहो आईनी बेंच ई ख़तमु थी वियो, हिकु सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ई न आयो। केस ई अलाए काॾो अलाए सिर्फ़ु इहो ई फ़ैसिलो न थी सघियो त इहो मुक़दमो फुल कोर्ट ॿुधे या न ॿुधे। बसि इन खां अॻु ई जी हा 9 तारीख़ ते ॿुधणी थियणी हुई पर शुरू ई नथी ॿुधणी छो जो अञा ताईं अमेंडमेंट पास न थी हुई। पोइ अमेंडमेंट जॾहिं पास थी त पोइ बसि इंट्रस्टिंग आहे पाकिस्तान में इहे शयूं थियनि थियूं। पर हाणे सीएम अफ़रीदी साहब कुझु ॻाल्हियूं कंदा था अचनि पिया। ज़ाहिर हाणे हू अॼु बि चयो त भई मां टेररिज़म जे बि ख़िलाफ़ु न आहियां, मां टेररिज़म में साथ ॾींदुमि वफ़ाक़ जो ऐं मां साथ ॾियण लाइ बि तयारु आहियां। पर हू ॿी हिकिड़ी ॻाल्हि कंदा, हू चवंदा पर मूंखे तव्हां जेको आहे उहो पंहिंजा सॼा लीगल ऑप्शन्स एग्ज़ॉस्ट था करायो, मूं वटि को ऑप्शन न रहंदो। तव्हां मतिलबु ऑब्वियसली जॾहिं हू चए थो त मां मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा खे लिखियो जवाबु नथियूं ॾियनि, सुप्रीम कोर्ट में वियुमि, सुप्रीम कोर्ट मां कुझु उते वठी बानी सां बानी मुलाक़ात सां लाइ न। मुलाक़ात लाइ बेसिकली। हा, उहो त सिकी वियो आहे ग़रीब, उनखे चीफ मिनिस्टर थियो, उन खां पोइ उन बानी खे मिलण ई नथा ॾियनि, उनखे सिकाए मारियो अथनि। पोइ सर लीगल ऑप्शन खां पोइ इलीगल ऑप्शन छा खणंदो? इहे धमकियूं आहिनि। थिंग्स ॾिसो हिकिड़ी ही जेको ॻाल्हि हुई बि ऐं उहा ॻाल्हि एतिरी ग़लति न पई साबित थिए त नवंबर डिसंबर हिन मुल्क में हिकिड़ो थोरो भूचाल ईंदो आहे। पाण ॾिसूं पिया त हू मौजूदु आहे। 27 आईनी तरमीम पास थी वञणु काफ़ी न आहे, पर हिकिड़ी शयूं स्टिल एतिरी ऑल इज़ वेल न आहे शयुनि में। लेकिन हाणे PTI खे चवनि था त असीं हीअं बि करे छॾींदासीं, बिल्कुलु पोलिटिकली उनखे बैन करे छॾींदासीं, कंदा। FCC में बैन थी वेंदी अगरि जे कुझु कयूं त फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में को वॾी ॻाल्हि थोरी आहे बैन थिए। ऐं सभु हिकिड़ो ॿी हिकिड़ी नंढड़ी हले थी पई त अचानक सां माण्हू सुवाल उथारनि था पिया त भई मीनारे पाकिस्तान ते कंहिंखे इजाज़त नथी मिले, जमात इस्लामी खे 3 ॾींहंनि जे एहतिजाज जी इजाज़त मिलियल आहे। अच्छा न सर कन्वेंशन कन्वेंशन 3 ॾींहंनि जो बेसिकली जंहिंमें उहो सॼी तकरीर वग़ैरह कंदा 3 ॾींहं वेरी लॉन्ग पीरियड। हा छा हासिल थींदो? बदलंदो निज़ाम। हा बदलंदो निज़ाम को इहो अथनि हिन चकर मुहिम वॾनि वॾनि चैनलनि ते बि बाक़ाइदा अकेला सिंगुलरली इंटरव्यूज़ थिया आहिनि हाफ़िज़ नईम साहब जा। त माण्हू कॉन्स्पिरेसीज़ उथारनि था त छा कुझु हाफ़िज़ नईम साहब खे तयारु थिए थो, छा थो थिए कुझु। जमात इस्लामी त अॻु में हमेशह ई तयारु हूंदी आहे, लेकिन जमात इस्लामी में हासिल छा कंदा? ऐं जमात इस्लामी इज़ जेको माज़ी में ॿिनि शयुनि जे करे मशहूरु हुई न, हिकिड़ो पंहिंजे डिसिप्लिन जे करे ऐं ॿियो पंहिंजे स्ट्रीट पावर जे करे। हिते छा एहतिजाज कई जमात इस्लामी? फ़िलहाल त उहो कन्वेंशन जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, पॉलिटिकल पार्टी आहे, एतिरो त हक़ आहे। हाणे तव्हां इहो सवाल त मरियम नवाज़ सां कयो त भई बाक़ियुनि खे नथा करण ॾियो, हिननि खे छो था करण ॾियो? खे बि इजाज़त न मिली आहे सवाइ वही मरियम नवाज़ खां पुछे कॉलर नथा कनि जयराम दास सकर मां। जी जयराम साहब छा चवणु चाहींदा? ताईं तारको जो अली कारी साहब खां सवाल हुयो त ताज़ो मीरपुर मातेले में असांजो हिंदू बिरादरी जो क़दीमी शमशान घाट आहे, उनजे ईंदड़ वेंदड़ रस्ते ते केरु कानूनदान जेको आहे उन शमशान घाट ते गेट हणी करियो आहे। इहो माना ॼाणायो अथई त जेको आहे सिक्योरिटी पर्पज़ लाइ मूं हणायो आहे, जंहिंजे करे असांजी हिंदू बिरादरी में तमामु घणी बेचैनी आहे। इन जे हवाले सां साहब खां थोरो सवाल हुयो मुंहिंजो। कीअं गेट हणायो आहे साईं? कानूनदान चऊं पिया। हा पाण नालो ॿुधाए। न नालो त ख़ैर केरु मञंदो त मूं लॻारायो आहे, लेकिन ग़लति आहे साईं। इंतिज़ामिया खे घोटकी चवनि पिया। सखर वञी हा घोटकी मीरपुर मीरपुर माथे लो हा घोटकी थियो। ज़ाती आहे ऐं DC ऐं SP खे नोटिस वठणु खपे त शमशान घाट हाणे कंहिंजी ज़िंदगी मौत जी ख़बर न आहे, पोइ हाणे हू किथे वञनि? पोइ गेट अगरि अॼु साहब जंहिं बि लॻारायो आहे गेट, अॼु गेट खुलियल आहिनि, सुभाणे तालो हणी वञे त सिक्योरिटी लाइ त पोइ माण्हू छा पंहिंजी ही किथे खणी वेंदा गैस? सुभाणे अगरि कब्ज़ो थिए इहो बि थींदो आहे बाक़ी ज़ारी कब्ज़े लाइ पहिरीं हा, कमु थींदो आहे। हा, सो आई थिंक कि इंतिज़ामिया खे नोटिस वठणु खपे। पाकिस्तान जो शुरूआत हितां ई थी आहे। ऐं सभु ममतानी जेको आहे उहो ट्रंप खे बि इंस्पायर करे छॾियो बाक़ाइदा। ईअं ट्रंप जेको आहे उहो ख़ुशि नज़र आयो आहे, पाण खे फैशिस्ट वारो बि बर्दाश्त करे वियो त भले चओ बि फैशिस्ट।
आई डोंट माइंड इट। ज़ोरान ममदानी बेसिकली मूंखे त ही माण्हू मूं तव्हांखे ॿुधायो जेके माण्हुनि जे ज़रिए तब्दीली आणीनि था या स्टेटस को खे चैलेंज कनि था, मूंखे ॾाढो फैसिनेट थींदो आहे, त मां काफ़ी फॉलो कयो इन जी कैंपेन में बि। इहो सिर्फ़ु हिते जो न, इंडिया जा चीफ नीतीश कुमार या ही अरविंद केजरीवाल ही सभु, त ज़ोरान ममदानी खे अॼु मूंखे लॻो त प्रेसिडेंट ट्रम्प इहे बाक़ाइदा जो न इहे नखरा खणे पियो, लाल खणे पियो, हथु हणे पियो, हिकु फादरली फिगर वांगुरु ऑपरेट करेसि पियो ऐं हुन सां ॾाढी हुजतूं करे पियो, चयो भले हिनखे चवणु ॾियो भई तूं चओ मां फाशिस्ट आहियां, हीअं आहियां हूअं आहियां। ऐं सो के माण्हू जो तबसरो ॿुधो पियो चए भई ट्रम्प जेको आहे न ही लाइक्स विनर्स, त हिन खे ममदानी जी सूरत में हिन खे मज़ो आयो त यार हिकिड़े माण्हू विनर आहे, ही इज़ अ डूअर, त हिन जे ख़िलाफ़ मिलियंस ऑफ डॉलर्स ख़र्च थिया, हिन जे ख़िलाफ़ हिन खे जेको आहे जहादी करार ॾिनोसीं, हिन खे कम्युनिस्ट करार ॾिनोसीं, हिन खे सभु कुझु कयोसीं, पर ही सभिनी खे टोड़े ऐं ट्रम्प साहब खे ॻाल्हि जो मज़ो बि आयो त प्रोटोकॉल में अची हाज़िर बि थियो ट्रम्प वटि। सो दिस इज़ डेमोक्रेसी। अगरि फंक्शनल हुजे डेमोक्रेसी, इहा ई आहे न। यस त हक़ीक़त आहे त हू मेयर ऑफ न्यूयॉर्क आहे, यस 8.5 मिलियन माण्हुनि जो शहर जो हू चूंडियल मेयर आहे, ऐं इहो ई फैक्ट आहे त डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट आहे, पैसा बि हिन खां वठिणा अथसि। सो पर मज़ो आयो त ट्रम्प माण्हू ई ॿियो अॼु। हा ऐं ज़ोरान ममदानी हिकिड़ी ॿी ॻाल्हि अॼु वरी साबित कई त हू जेका हुनजो मौक़ुफ़ आहे उहो हंधि ऐं जॻह ऐं वक़्तु ॾिसी उहो मटाए नथो। हू जेको आहे सो आहे। हू जेका ॻाल्हि हुते न्यूयॉर्क जे फुटपाथ ते बि करे रहियो हो, जेका ॻाल्हि हू ओवल ऑफिस में यानी प्रेसिडेंट हाउस में बि ट्रम्प जे साम्हूं बि करे पियो। सो इंट्रस्टिंग कैरेक्टर आहे, जेतोणीकि अॼु ख़ुदि डेमोक्रेट्स जेके हुनजी पंहिंजी पार्टी जा आहिनि, हुननि जेको आहे सोशलिज़म जे ख़िलाफ़ु हिकिड़ो ठारा रेज़ोल्यूशन मूव कयो आहे। बस हाणे हिन मौक़े ते इहो पास करे कहिड़ो अमेरिका में सोशलिज़म आयो पिए, पर बेसिकली आई थिंक के ही सुभाणे उहो त सवाल बि थियो त डेमोक्रेट पार्टी जो फ्यूचर हाणे ही जेको हू कहिड़ो बर्नी सैंडर्स वारो जेको स्कूल ऑफ थॉट आहे, उहो ई उहो डेमोक्रेट्स ते हाणे डोमिनेट कंदो वेंदो। जी हा ऐं ममदानी में बि प्रेसिडेंट त पाण त नथो थी सघे छाकाणि इज़ नॉट अ बॉर्न अमेरिकन, लेकिन बहरहाल वॾी से रखंदो डेमोक्रेटिक पार्टी। ठीकु आहे। नाज़रीन अॼु पंहिंजो पूरो थियो, वरी मिलाईंदड़ प्रोग्राम में दुआ